ओम शांति। अरे मुल्ले तारीख है 20/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार हिन दुनिया में अल्पकाल क्षण वांगुरु सुख आहे। हिन दुनिया में अल्पकाल क्षण वांगुरु सुख आहे। इहे साथ न हली सघंदो। साथ में अविनाशी ज्ञान रत्न हलंदा आहिनि। हिन दुनिया में अल्पकाल क्षण वांगुरु सुख आहे। ये साथ न हली सघंदो। साथ में अविनाशी ज्ञान रत्न हलंदा आहिनि। करे अविनाशी कमाई जमा करो। प्रश्न आहे, बाप जी पढ़ाई में तव्हांखे कहिड़ी विद्या न सेखारींदा आहिनि? उत्तर आहे भूत विद्या। कंहिंजे संकल्पनि खे रीड करणु इहा भूत विद्या आहे। तव्हांखे इहा विद्या न सेखारींदी आहिनि बाप कोई थॉट रीडर न आहे। उहो जानी जाननहार अर्थात नॉलेजफुल आहे। बाप ईंदा आहिनि तव्हांखे रूहानी पढ़ाई पढ़ाइणु। जंहिं पढ़ाई सां त 21 जन्मनि जे लाइ विश्व जी राजाई तव्हांखे मिलंदी आहे। ओम शांति। भारत में भारतवासी ॻाईंदा आहिनि, आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकार। हाणे ॿार ॼाणंदा आहिनि असां आत्मा आहियूं। बाप परम पिता परमात्मा असांखे राजयोग सेखारीनि था, पंहिंजो परिचय ॾियनि था ऐं सृष्टि जे आदि मध्य अंत जो बि परिचय ॾींदा आहिनि। कोई त पक्का निश्चय बुद्धि आहिनि, कोई कम सम्झंदा आहिनि। नंबरवार त आहे न। ॿार ॼाणंदा आहिनि असां जीव आत्मा आहियूं, परम पिता परमात्मा जे सम्मुख वेठा आहियूं। ॻायल बि आहे न, आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकाल। हाणे मूल वतन में जॾहिं आत्मायूं आहिनि त अलॻि थियण जी ॻाल्हि ई न आहे। हिते अचण सां जॾहिं जीव आत्मा ठहींदा आहिनि त परमात्मा बाप सां सभी आत्मायूं अलॻि थी वेंदियूं आहिनि। परम पिता परमात्मा सां अलॻि थी करे हिते पाठ वॼाइण ईंदा आहिनि। अॻियां त बिग़ैर अर्थ ईअं ई ॻाईंदा हुया, हाणे त बाप बि सम्झाईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि परम पिता परमात्मा सां असां अलॻि थी हिते पाठ वॼाइण ईंदा आहियूं। तव्हां ही पहिरियों बिछड़िया आहियो त शिव बाबा बि पहिरियों तव्हां सां ई मिलंदा आहिनि। तव्हांजे ख़ातिरी बाप खे बि अचिणो पवंदो आहे। कल्प पहिरियों बि इन ॿारनि खे ई पढ़ायो हुयो जो वरी स्वर्ग जा मालिक ठहिया हुया। उन समय ॿियो कोई खंड न हुयो। ॿार ॼाणंदा आहिनि असां आदि सनातन देवी देवता धर्म जो हुयासीं, जेके डीटी रिलीजन डीटी डिनाइस्टी बि चईंदा आहियूं। हर हिक जो पंहिंजो रिलीजन हूंदो आहे। रिलीजन इज माइट चइबो आहे न। धर्म में ताक़त रहंदी आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहे लक्ष्मी नारायण केतिरा ताक़तवर हुया। भारतवासी पंहिंजे धर्म खे न ॼाणंदा आहिनि। कंहिंजी बि बुद्धि में न ईंदो आहे बराबरि भारत में इन्हनि जो ई धर्म हुयो न। कंहिंजी बि बुद्धि में न ईंदो आहे बराबरि भारत में इन्हनि जो ई धर्म हुयो। धर्म खे न ॼाणण जे कारण इरिलीजियस थी विया आहिनि। रिलीजन में अचण सां तव्हां में केतिरी ताक़त रहंदी आहे। तव्हां आयरन एजे पहाड़ खे उड़ाए गोल्डन एजे ठाहे ॾींदा आहियो। भारत खे सोने जो पहाड़ ठाहे ॾींदा आहियो। हुते त खानियूं में ढेर सोना भरियलु हूंदो, सोने जा पहाड़ हूंदा जो पोइ उहो खुलंदा। सोने खे गलाए करे हुनजी ईटियूं ठाहे करे ठाहींदा वेंदा। ठाहिबो आहे मकान त वॾी ईटनि जो ई ठाहिबो आहे न। माया मच्छंदर जो खेल बि ॾेखारींदा आहिनि। उहे सभु कहानियूं आहिनि। बाप चवंदा आहिनि इन्हनि सभिनि जो सार मां तव्हांखे ॿुधाईंदो आहे। ॾेखारींदा आहिनि ध्यान में ॾिठो असां झोली भरे करे वेंदा आहियूं। ध्यान खां हेठि उतरियो त कुझु न आहे। जीअं तव्हांजो बि थींदो आहे न, इनखे चइबो आहे दिव्य दृष्टि। हिन में कुझु रखियो न आहे। नौदा भक्ति ॾाढी कंदा आहिनि। उहो भक्त माला ई अलॻि आहे, इहे ज्ञान माला अलॻि आहे। रुद्र माला विष्णु जी माला, उहो पोइ आहे भक्ति जी माला।
हाणे तव्हां पढ़ो था राजाई जे लाइ, तव्हांजो बुद्धि योग आहे टीचर सां। ॿियो राजाई सां असांजो बुद्धि योग आहे। जीअं कॉलेज में पढ़ंदा आहियूं त बुद्धि योग टीचर सां गॾु रहंदो आहे न। बैरिस्टर ख़ुदि पढ़ाए करे आसमान ठाहींदा आहिनि। इहे बाबा ख़ुदि त ठाहींदा न आहिनि, इहे वंडर आहे हिते। ये बाबा ख़ुदि त न ठाहींदा आहिनि, लेकिन हिते बैरिस्टर आदि पढ़ाए करे आसमान ठाहींदा आहिनि, पर हिते बाबा ख़ुदि न ठाहींदा आहिनि। इहे वंडर आहे न। तव्हांजी इहे रूहानी पढ़ाई आहे, तव्हांजो बुद्धि योग शिव बाबा सां गॾु आहे। उन्हनि खे ई नॉलेजफुल ज्ञान जो सागर चइबो आहे। जाने ॼाणनि हार जो मतिलबु इहो जानी ॼाणनि हार जो मतिलबु न आहे कि उहे सभिनि जे दिलनि खे वेही ॼाणे कि हिननि जे अंदरि छा थो हले। उहे जो थॉट रीड थींदा आहिनि, थॉट रीडर थींदा आहिनि, उहे सभु कुझु ॿुधाईंदा आहिनि। उन्हनि खे भूत विद्या चइबी आहे। हिते त बाप पढ़ाईंदा आहिनि मनुष्य सां देवता ठाहिण लाइ। गायन बि आहे न, मनुष्य खां देवता कीअं कर्तन लाॻियो आहे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो असां हाणे ब्रह्मन ठहिया आहियूं, पोइ ॿिए जन्म में देवता ठहींदासीं। आदि सनातन देवी देवता धर्म ई ॻायल आहे। शास्त्रनि में त ढेर कहानियूं लिखी छॾी अथनि। इहे त बाप डायरेक्ट वेही हिते असांखे पढ़ाईंदा आहिनि। भॻवान वाचा आहे न। भॻवान ई ज्ञान जो सागर, सुख जो सागर, शांति जो सागर आहे। तव्हां ॿारनि खे वरसो ॾींदा आहिनि न। इहा पढ़ाई आहे तव्हांजी 21 जन्मनि जे लाइ, है न। इहा पढ़ाई आहे तव्हांजी 21 जन्मनि जे लाइ, जो केतिरो सुठी रीति पढ़णो खपे। इहा रूहानी पढ़ाई बाप हिकु ई बार अची करे पढ़ाईंदा आहिनि, नई दुनिया जी स्थापना करण लाइ। नई दुनिया में न देवी देवताउनि जो राज्य हुयो। बाप चवंदा आहिनि मां ब्रह्मा द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहे न, करां थो। मां ब्रह्मा द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना करां थो। जॾहिं इहे धर्म हुयो त ॿियो कोई धर्म ई न हुयो। हाणे त सभु धर्म आहिनि। इन करे त्रिमूर्ति ते बि तव्हां सम्झाईंदा आहियो ब्रह्मा द्वारा स्थापना हिकु धर्म जी। हाणे उहो धर्म ई न आहे। ॻाईंदा आहिनि मां निर्गुण, हारे में कोई गुण न आहे, आपे तरस परोई। असां में कोई गुण न आहे। चईंदा त बुद्धि गॉड तरफ़ हली वेंदी आहे। उन्हनि खे ई मर्सीफुल चइबो आहे न। बाप ईंदा ई आहिनि ॿारनि जी सभु दुख खलास करे 100% सुख ॾियणु। केतिरो रहम कंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो बाबा वटि असां आया आहियूं त बाबा सां पूरो सुख वठंदासीं। उहो आहे सुखधाम, इहो आहे दुखधाम। इहे चक्कर खे बि सुठी रीति सम्झणो आहे। शांतिधाम सुखधाम की यादि करो त अंत मते सुगति थी वेंदी। शांतिधाम की यादि कंदव त ज़रूरु शरीर छॾिणो पए, तॾहिं आत्माऊं शांतिधाम में वेंदियूं। हिकु बाप जे सवाइ ॿियो कंहिंजी यादि न अचे। हिकदमि लाइन क्लियर हुजे। हिकु बाप खे यादि करण सां अंदरि ख़ुशी जो पारो चढ़ंदो आहे न। हिन पुराणी दुनिया में त अल्पकाल क्षण वांगुरु सुख आहे। इहे साथ न हलंदो। साथ इहे अविनाशी ज्ञान रत्न ई हलंदा, यानी इहे ज्ञान रत्ननि जी कमाई ई साथ हलंदी, जो पोइ तव्हां 21 जन्म प्रालब्ध भोगदव। हा, विनाशी धन बि साथ उन्हनि जो वेंदो जो बाप खे मदद कंदा। बाबा असांजी बि कौड़ियूं वठो, हुते महल ॾिजो। बाबा कौड़ियुनि जे बदिले केतिरा रतन ॾींदा आहिनि। जीअं अमेरिकन माण्हू हूंदा आहिनि, ॾाढो पैसो ख़र्च करे पुराणियूं चीजूं ख़रीददा आहिनि। पुराणी चीजुनि जो मनुष्यनि खे ॾाढे दाम ॾेई वठंदा आहिनि। पुराणी चीजुनि जो मनुष्य ॾाढो दाम ॾेई वठी वठंदा आहिनि। विदेशी अमेरिकन माण्हुनि सां पाई जी चीज जो 1000 वठी वठंदा आहिनि। बाबा बि केतिरो सुठो ग्राहक आहे न। भोलेनाथ ॻायल आहे। मनुष्यनि खे पतो न आहे कि उहे शिव शंकर हिकु चई ॾींदा आहिनि। उन्हनि जे लाइ चईंदा आहिनि भरे ॾियो झोली। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो असांखे ज्ञान रत्न मिलंदा आहिनि।
जंहिंसां असांजी झोली भरदी आहे उहा आहे बेहद जो बाप। उहो पोइ शंकर जे लाइ चई ॾींदा आहिनि ऐं पोइ ॾेखारींदा आहिनि धतूरो खाधई, भांग पीतई, छा छा ॻाल्हियूं वेई ठातियूं अथनि। तव्हां ॿार हाणे जेको झोली भरण वारो उहो इहे सभु खाईंदो, त अर्थ हूंदो न हुनजो। तव्हां ॿार हाणे सदगति जे लाइ पढ़ो था, इहा पढ़ाई आहे बिल्कुलु शांती में रहण जी। ये पढ़ाई आहे बिल्कुलु शांती में रहण जी। इहे बतियूं आदि जो जलाईंदा आहिनि, शो कंदा आहिनि, उहो बि इन करे कि मनुष्य अची करे पुछनि तव्हां शिव जयंती एतिरी छो मल्हाईंदा आहियो। शिव ई भारत खे धनवान ठाहींदा आहिनि न। जंहिं भारत खे हेॾे विदेशियुनि लूटियो उनखे हेॾो धनवान ठाहिण वारो शिव ई आहे। इन लक्ष्मी नारायण खे स्वर्ग जो मालिक कीअं ठातो, इहे तव्हां ॼाणंदा। इहे लक्ष्मी नारायण अॻियां जे जन्म में केरु हुया? इहे अॻियां जे जन्म में जगदम्बा ज्ञानेश्वरी हुई, पोइ राजराजेश्वरी ठहींदी आहे। ये जगदम्बा पंहिंजे अॻिले जन्म में ज्ञानेश्वरी हुई, पोइ राजराजेश्वरी ठहींदी आहे। हाणे पद कंहिंजो वॾो? ॾिसण में त इहे स्वर्ग जा मालिक आहिनि। जगदम्बा काथा जी मालिक हुई। इन्हनि वटि छो वेंदा आहिनि? ब्रह्मा खे बि 100 भुजायूं वारो, 200 भुजायूं वारो, 1000 भुजायूं वारो ॾेखारींदा आहिनि। जेतिरा ॿार हूंदा आहिनि भुजायूं वधंदियूं आहिनि। जगदम्बा खे बि लक्ष्मी खां जास्ती भुजायूं ॾिनी अथनि। इन्हनि वटि वञी करे सभु कुझु मांगदा आहिनि, ॾाढियूं आशायूं खणी वेंदा आहिनि। ॿार चईंदा हीअ खपे, हीअ खपे, ॿार खपे, धन खपे। लक्ष्मी वटि कॾहिं अहिड़ी आशायूं न खणी वेंदा आहिनि, उहो त सिर्फ़ु धनवान ठाहींदी आहे। जगदम्बा सां त स्वर्ग जी बादशाही मिलंदी आहे। इहे बि कंहिंखे पतो न आहे जगदम्बा सां छा मांगणो खपे। इहा त पढ़ाई आहे न। जगदम्बा छा पढ़ाईंदी? राजयोग, इनखे चइबो आहे बुद्धि योग, है न। तव्हांजी ॿियो सभु तरफ़ सां बुद्धि निकिरी हिकु बाप सां लॻी वेंदी। बुद्धि त अनेक तरफ़ भॼंदी आहे न। हाणे बाप चईंदा आहिनि मूंसां गॾु बुद्धि योग लॻायो, न त विक्रम विनाश न थींदा। इन करे बाबा फ़ोटो कढण जी बि मना कंदा आहिनि कि त इहा त हिननि जी देह आहे न। इन करे बाबा चईंदा आहिनि ब्रह्मा बाबा जी फ़ोटो बि न रखो, त हिननि जी देह आहे। बाप ख़ुदि दलाल ठही चईंदा आहिनि हाणे तव्हांजो उहा हथियालो कैंसिल आहे। कामचिता सां उतारे करे हाणे बाबा असां सभिनि खे ज्ञान चिता ते विहारियो अथई। कामचिता सां उतरिया आहियो न। पंहिंजे खे आत्मा सम्झी मुझ बाप खे यादि करो त विक्रम विनाश थींदा। ॿियो कोई मनुष्य ईअं चई न सघे। मनुष्यनि खे भॻवान बि न चइबो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाप ई पतित पावन, उहो ई अची करे कामचिता सां उतारे ज्ञानचिता ते विहारंदा आहिनि। उहा आहे रूहानी बाप। उहे इन्हनि में वेही चईंदा आहिनि तव्हां बि आत्मा आहियो। ॿियनि सभिनि खे इहे ई सम्झाईंदा रहो। बाप चईंदा आहिनि मनमना भव चइण सां ई स्मृति अची वेंदी आहे। हिन पुराणी दुनिया जो विनाश बि साम्हूं बीठो आहे न, है न। मनमना भव चइण सां ई स्मृति अची वेंदी आहे। हिन पुराणी दुनिया जो विनाश बि साम्हूं बीठो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि इहा महाभारत लड़ाई आहे। चईंदा आहिनि लड़ाई त विलायत में बि थींदी आहे, पोइ इन्हनि खे महाभारत लड़ाई छो चईंदा आहिनि? भारत में ई यज्ञ रचियो आहे न, इन्हनि सां ई विनाश ज्वाला निकिती आहे। तव्हांजे लाइ नई दुनिया खपे त मिठा ॿार पुराणी दुनिया जो ज़रूरु विनाश खपे। त हिन लड़ाई जी जड़ हितां खां निकिती। ये रुद्र ज्ञान यज्ञ सां महाभारी लड़ाई विनाश ज्वाला प्रज्वलित थींदी। हिन यज्ञ सां
विनाश ज्वाला प्रज्वलित थी। भल शास्त्रनि में लिखल आहे परंतु कीअं चयो इहे न ॼाणंदा आहिनि। हाणे बाप सम्झाइनि था नई दुनिया जे लाइ। हाणे तव्हां राजा ई वठंदा आहियो, तव्हां देवी देवता ठहींदा आहियो, तव्हांजे राज्य में ॿियो कोई हुजिणो न खपे। डेविल वर्ल्ड विनाश थींदो आहे। डेविल वर्ल्ड विनाश थींदो। बुद्धि में यादि रहणो खपे। कल्ह असां राज्य कयो हुयो, बाबा राज्य ॾिनो हुई, पोइ 84 जन्म वठंदा आया आहियूं। हाणे वरी बाबा आया आहिनि। तव्हां ॿारनि खे इहे त ज्ञान आहे न, बाबा ज्ञान ॾिनई। जॾहिं DT धर्म जी स्थापना थींदी आहे त बाक़ी सॼे डेविल वर्ल्ड जो विनाश थी वेंदो। ये बाप वेई ब्रह्मा द्वारा सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। ब्रह्मा बि शिव बाबा जो ॿारु आहे। विष्णु जो बि राज सम्झायो आहे कि ब्रह्मा सु विष्णु, विष्णु सु ब्रह्मा ठहींदो आहे। हाणे तव्हां सम्झो था असां ब्राह्मण आहियूं, पोइ देवता ठहींदासीं, पोइ 84 जन्म वठंदासीं। इहे नॉलेज ॾियण वारो हिकु बाप ई आहे, त ॿियो कोई मनुष्य सां इहे नॉलेज मिली न सघे। मिली कीअं सघंदी? हिन में सॼी बुद्धि जी ॻाल्हि आहे। बाप चवंदा आहिनि कि ॿिया सभु तरफ़ बुद्धि तोड़ो, बुद्धि तोड़ो। बुद्धि ई बिगड़ंदी आहे न। बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाशी न। गृहस्थ व्यवहार में भल रहो। एम ऑब्जेक्ट त साम्हूं बीठी आहे न। ॼाणंदा आहियो असां पढ़ी करे इहे ठहींदासीं। तव्हांजी पढ़ाई आहे संगम युग जी। हाणे तव्हां इन तरफ़ आयो न कि हुन तरफ़। तव्हां ॿाहिरि आहियो। बाबा खे खिवैया बि चवंदा आहियूं न, ॻाईंदा बि आहिनि न, असांजी नैया पार लॻायो। हिन ते हिकु कहानी बि ठहियलु आहे। कोई हली पईंदो आहे, कोई रुकी वेंदो आहे। हाणे बाप चवंदा आहिनि मां हिन ब्रह्मा जे मुख द्वारा वेही तव्हांखे ॿुधायां थो। ब्रह्मा किथां आयो? प्रजापिता त ज़रूरु हिते ई खपे न। मां इन्हनि खे एडॉप्ट कंदो आहे। इन्हनि जो नाम बि रखिबो आहे। तव्हां बि ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण आहियो जो कलयुग अंत में पोइ उहे ई सतयुग आदि में वेंदा। तव्हां ई पहिरियों बाप सां अलॻि थिया आहियो। पाठ वॼाइण ईंदा आहियो। असां में बि सभु त न चईंदासीं न, है न। जेका बि ब्राह्मण परिवार में सभी आत्माएं आहिनि, सभु ईअं न चई सघंदा। इहे बि मालूम पइजी वेंदो केरु पूरा 84 जन्म वठंदो आहे। इन लक्ष्मी नारायण जी त गारंटी आहे। हिन जे लाइ गायन आहे श्याम सुंदर। देवी देवता सुंदर हुया, सांवरे खां सुंदर ठहिया आहिनि। गावड़े जो छोरे खां बदिली सुंदर ठही वेंदा आहिनि। हिन समय सभु छोरा छोरियूं आहिनि। इहा आहे बेहद जी ॻाल्हियूं। उन्हनि खे कोई ॼाणंदा न आहिनि। केतिरी सुठी सम्झाणी ॾिबी आहे न। इहे बेहद जी ॻाल्हियूं आहिनि कि देवी देवता सुंदर हुया, पोइ सुंदर खां सांवरा ठहिया। गावड़े जो छोरो बदिली सुंदर ठही वेंदो। हिन समय सभु छोरा छोरियूं आहिनि। इहे बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। उन्हनि खे कोई ॼाणंदो ई न आहे। केतिरी सुठी सम्झाणी बाबा ॾींदा आहिनि। हर हिक जे लाइ सर्जन हिकु ई आहे, अविनाशी सर्जन आहे न। इहे योग खे अग्नि चइबो आहे। श्री योग सां ई आत्मा जी अलॉय अर्थात खाद निकिरंदी आहे। योग अग्नि सां तमो प्रधान, आत्मा सतो प्रधान ठहींदी आहे। यदि आग ठंडी हूंदी त अलॉय निकिरी न सघंदो। यादि खे योग अग्नि चइबो आहे, जंहिंसां विक्रम विनाश थी वञनि। ऐं आत्मा हिकदमि शांत शुद्ध थी वञे। योग खे अग्नि चइबो आहे, जंहिंसां सभु विक्रम विनाश थी वञे। त बाप चवंदा आहिनि तव्हांखे केतिरो सम्झाईंदो रहंदो आहे। धारणा बि थिए न, अच्छा मनमना भव।
हिन में त थकिणो न खपे न। बाबा खे यादि करणु बि भुलिजी वेंदा आहिनि। इहे पतियुनि जो पति तव्हांखे ज्ञान सां केतिरो तव्हांजो श्रृंगार कंदा आहिनि, है न। इहे पतियुनि जो पति तव्हांजो केतिरो तव्हांखे ज्ञान सां श्रृंगार कंदा आहिनि। केतिरी अलॻि अलॻि टाइटल्स जी ड्रेस बाबा असांखे ॾिनी अथई। इहे पतियुनि जो पति तव्हांजो केतिरो श्रृंगार कंदा आहिनि न गुणनि सां। निराकार बाप हाणे पतियुनि जो पति थी वियो, पोइ निराकार बाप। चईंदा आहिनि ॿियो सभिनि सां बुद्धि योग तौरु मुझ पंहिंजे बाप खे यादि करो। ॿियनि सभिनि सां बुद्धि योग तौरु मुझ हिकु पंहिंजे बाप सां बुद्धि योग जोड़ो। बाप सभिनि जो हिकु ई आहे। तव्हांजी हाणे चढ़ती कला आहे। चईंदा आहिनि न तेरे बाणे सर्व जो भलो। छो जे असां अगरि हाणे तयारु थी वेंदासीं त असांजे लाइ नई दुनिया बि खपे। नई दुनिया जे लाइ पुराणी दुनिया जो विनाश थींदो। पुराणी दुनिया जो विनाश था सभी आत्मायूं दुख सां छुटी वेंदी, अपवित्रता सां छुटी थी वेंदी। बाप आया आहिनि सर्व जो भलो करणु। रावण त सभिनि खे दुर्गति में खणी ईंदो आहे, वठी ईंदो आहे। राम सभिनि खे सदगति में वठी वेंदो आहे। रावण दुर्गति में वठी वेंदो आहे, परमात्मा राम सदगति में वठी वेंदो आहे। अच्छा मीठी मीठी सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाप जी यादि सां अपार सुख जो अनुभव करण लाइ बुद्धि जी लाइन हिकदमि क्लियर खपे, हिकदमि क्लियर खपे। यादि जॾहिं अग्नि जो रूप वठंदी तॾहिं आत्मा सतो प्रधान थी वेंदी। ॿियो आहे बाबा कौड़ियुनि जे बदिले रतन ॾींदा आहिनि। अहिड़ो भोलेनाथ बाप सां पंहिंजी झोली भरणी आहे। कहिड़ी झोली भरणी आहे? बुद्धि रूपी झोली भरणी आहे। शांत में रहण जी पढ़ाई पढ़ी सदगति खे प्राप्त करिणो आहे। शांति में रही पढ़ाई पढ़ी करे सदगति खे प्राप्त करणो। वरदान माया जे बंधननि सां सदा निर्बंधन रहण वारा योग युक्त बंधन मुक्त ठहो। बंधन मुक्त जी निशानी आहे सदा योग युक्त। योग युक्त ॿार ज़िम्मेवारियुनि जे बंधन व माया जे बंधन सां मुक्त हूंदा आहिनि। मन जो बि बंधन न हुजे। लौकिक ज़िम्मेवारियूं त खेल आहिनि, इन करे डायरेक्शन प्रमाण खेल जे रीति सां हसी करे खेॾो त कॾहिं नंढी नंढी ॻाल्हियुनि में थकंदव न, है न। लौकिक ज़िम्मेवारियूं त खेल आहिनि, इन करे डायरेक्शन प्रमाण खेल जी रीति सां हसी करे खेल खेॾो, कॾहिं नंढी नंढी ॻाल्हियुनि में थको न। अगरि बंधन सम्झंदो त तंग थी वेंदो। छा छो जो प्रश्न उठंदो। अगरि बंधन सम्झंदो त तंग थी वेंदो। छा छो जो प्रश्न उठंदो। लेकिन ज़िम्मेवार बाप आहे, तव्हां त निमित आहियो न। हिन स्मृति सां बंधन मुक्त ठहो त योग युक्त थी वेंदो। कि ज़िम्मेवार त असांजो बाप आहे, है न। ज़िम्मेवार बाप आहे, तव्हां त निमित आहियो न। असां वटि थोरी कोई ज़िम्मेवारी आहे। हिन स्मृति सां सदा बंधन मुक्त रहो त सदा ई योग युक्त ठही वेंदो। कि असांजो कुझु आहे ई न, सर्व बंधननि सां मुक्त। बसि मां आत्मा ऐं बाबा त सदा योग युक्त रहंदा। पोइ बाबा तव्हां सां स्वयं हर कार्य कराईंदा।
स्लोगन आहे करण करावना जी स्मृति सां भान अभिमान खे समाप्त करो। बाबा 3 ॾींहंनि खां देह अभिमान, सूक्ष्म देह अभिमान, अॼु बाबा चवनि था सदा यादि रखो करण करावनहार बाबा आहे, त असांखे भान, देह जो भान ऐं अभिमान सहज ई समाप्त थी वेंदो। अव्यक्त इशारो सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। अपवित्रता सिर्फ़ु कंहिंखे दुख ॾियण या पाप करण न आहे, लेकिन स्वयं में सत्यता ऐं स्वच्छता विधि पूर्वक अगरि अनुभव न कंदा आहियो, अगरि अनुभव कंदा आहियो त पवित्र आहियो, है न। बाबा 3-4 ॾींहंनि खां सत्यता ऐं पवित्रता ॿई कोरिलेटेड आहे, है न। इहे असांखे सेखारीनि था स्वयं में सत्यता ऐं स्वच्छता विधि पूर्वक अगरि अनुभव कंदा त पवित्र आहियो। जीअं कहावत आहे न, सच जी नाव डूबती न आहे लेकिन डगमग थींदी आहे, त विश्वास जी नाव आहे सत्यता, ऑनेस्टी, जो डगमग थींदी लेकिन डूबदी न। हिन करे सत्यता जी हिम्मत सां परमात्मा प्रत्यक्षता जे निमित्त ठहो। सत्यता जी हिम्मत सां न परमात्मा प्रत्यक्षता जे निमित्त ठहो। हिन जे लाइ बाबा छा था चवनि कि अपवित्रता जो नाम निशान बि न रहे, अपवित्रता जो नाम निशान भी न रहे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।